अस्सलाम वालेकुम। सुबह जा 7 थियण वारा आहिनि तक़रीबन। ॿाहिरि एतिरी रोशनी आहे, 7 में 5 मिंट आहिनि ऐं मां वञा थी वॉक करणु। रोज़ाना मुंहिंजो इहो ई टाइम हूंदो आहे जो मां वॉक जे लाइ निकिरंदी आहियां। ऐं यकीन कयो हिन महिल एॾो सुकूनु हूंदो आहे, हवा ॾाढी थधी आहे, स्वेटर सॉक्स सभु कुझु पातो अथमि ऐं हिन महिल पखियुनि जा एॾा प्यारा आवाज़ ॿुधण में ईंदा आहिनि जो मतिलबु वॉक करण जो मज़ो अची वेंदो आहे मूंखे। हाणे वञा थी मां ॿाहिरि। अधु कलाकु वॉक मुंहिंजी पूरी थी वई आहे ऐं हीअ आहे मुंहिंजो वॉक जो ट्रैक, हितां खां हेसि ताईं। रोज़ानो इन पूरे टुकड़े में पंहिंजे घर जे साम्हूं मां जेको आहे अधु कलाकु वॉक कंदी आहियां। टाइम थियो आहे 7:40 ऐं मां पंहिंजे लाइ चांहि थी ठाहियां ऐं चांहि मां खाईंदमि हिननि चांवरनि सां। अजीब लॻो तव्हांखे? जॾहिं भाई ब्रेड सां चांहि खाई थी सघिजे, पराठे सां खाई थी सघिजे, त चांवरनि सां बि खाई थी सघिजे। सो कॾहिं कॾहिं मूंखे वणंदो आहे राति जा रखियल चांवर सुबुह जो चांहि सां खाइणु, पर चांवर जेके आहिनि उहे फ्रिज जा रखियल न हुजनि, उहे ॿाहिरि रखियल हुजनि त पोइ बि मूंखे मज़ो ॾींदा आहिनि। सो फ़िलहालु मां इहो ई हल्को फुल्को नाश्तो थी कयां, ॾिठो वेंदो त छा थींदो। 10:30 थियण वारा आहिनि ऐं मां कुझु अॼु ठाहियां थी। हीअ हिते मां रफ स्केच जेको ड्रॉ करे रखियो आहे ऐं तव्हांखे यादि हूंदो ॿाहिरि मुंहिंजी हिकिड़ी हैंगिंग बास्केट लॻियल आहे जेका पाणी जी डिस्पोजेबल बोतल मां ठाही, उन मां ही 2 निकिता हुया पीसिस। त हिननि जे मथां मां इहे मास्क ठाहींदमि, ट्राइबल मास्क। हूअं त इहे दुनिया में मुख़्तलिफ़ क़बीलनि जा आहिनि, इंडिया में आहिनि, अफ्रीका में आहिनि, ॿियनि खोड़ मुल्कनि में आहिनि, पर आम तौर ते इन्हनि खे माण्हू घरनि में सजाईंदा पिया आहिनि। सो इहो मां सुगंध जे लाइ ठाहींदमि। उनजे लाइ मूंखे इहे खपंदा। हीअ त कटियल आहिनि, इतफ़ाक़नि शेप बि उहो ई कटियल आहे जीअं हिते जेको मूं ट्रेस कयो आहे। ऐं गत्तो आहे, पेंट्स वग़ैरह आहिनि, त इन सां मां इहो अॼु जो क्राफ्ट इहो ठाहींदमि ऐं कंप्लीट थींदो त इहो तव्हां सां शेयर कंदमि त ठहण खां पोइ कीअं थो लॻे। 11 थिया आहिनि ऐं कम वारी असांजी माई हाणे हली वई ऐं मां हीअ कटिंग करे रखी आहे, वीडियो ठाहींदमि हाणे थोरी देरि में। ऐं अॼु 2 ॾींहंनि खां पोइ आई, 3 ॾींहंनि खां बुखार हुयसि त हाणे हू हली वई ऐं मूंखे लॻी आहे बुख। हे राति वारी दाल पई आहे जेका थूम वारी पचाई हुई ऐं हीअ कल्ह मंझंदि वारी बचियल थोरा मानी जा टुकड़ा आहिनि, सुरण बि बचाई, मां बि बचाई। त हाणे इहे गरम करे मां हिन दाल सां खाईंदमि। 11 बजे मुंहिंजो इहो थी वेंदो ब्रंच। उनखां पोइ मां इहा वीडियो ठाहींदमि, पोइ ॾिठो वेंदो अॻियां छा छा थींदो। सो हीअ आहिनि मुंहिंजा ट्राइबल मास्क जेके रेडी आहिनि मुंहिंजे तरफ़ां। ऐं हूअं जितां मूं डिज़ाइन कॉपी कयो आहे उन में हिन खे नथ बि पातल हुई, पर मूं वटि अहिड़ो कुझु आहे न। थी सघियो त मां हिन खे वरी का पाठे जी नथ कटे हणी छॾींदमि मथां। ऐं सूरत हाल हीअ आहे। सो इन सूरत हाल खे साफ़ु करिणो आहे, ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां सां वरी शेयर कंदमि इनशाला। ऐं तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त मुंहिंजा ई मास्क तव्हांखे कीअं लॻा, इहे कीअं लॻंदा डेकोरेशन में। 1 थियो आहे हिन महिल, खीर ठही वियो आहे, इहो अंदरि करिणो आहे। ऐं मां मंझंदि जो पचायां थी वाङण। अॼु सुराण बि घर में आहे, शायदि 16 डिसंबर जी 72 ॾींहुं असांजी पाकिस्तान जी तारीख़ में गुज़रियो, उनजे करे मोकल आहे। सो हाणे लंच जी तयारी थींदी, वाङण खे दम ॾेई पोइ वेंदमि नमाज़ पढ़णु। लंच पची वियो आहे, मज़ेदार वाङण तयारु आहिनि ऐं मानी मां पचाए वठी आहे, उहा मुंहिंजी लार्ज साइज़ जी मानी माशाल्लाह सां। ऐं हुन सां गॾु ॾही आहे। इहो आहे असांजो हिन महिल जो खाधो। राति जी वरी ॾिठो वेंदो। मां अची वियमि मथे, नीचे त ॿूटनि जी ख़ैर ख़बर का संभाल लहां। मासी हिननि खे पाणी ॾेई वई आहे, त हीउ वीचारो थी वियो आहे सफ़ा। दुख बि थिए थो, पर हाणे छा कयूं, अलाह कंदो त लॻी वेंदो। अलाह माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हीउ ॾिसो केॾा अलाह जा करम आहिनि। हे गुल पियो कढे सॼा नवां, नंढड़ा नंढड़ा नाज़ुक, बहितरीन, ज़बरदस्त। सो इंशाल्लाह ॿिया बि लॻी वेंदा, उमेद इहा ई आहे। सो इन लाइ हूअं त मथे मां ॾाढो घटि ईंदी आहियां, पर अॼु हिन प्लांट्स जे चकर में अची वियमि त मूं चयो ॾिसां त मासी प्रॉपर हिननि जी जेका पाणी वाणी ॾिनो आहे या न। हीअ हिकिड़ो ॾाढो बिस्मिल्लाह। न त मूं वटि ॾाढो ॻाढ़ा थींदा ई कोन्हनि, हिन दफ़े ही थोड़ा हल्का हल्का ॻाढ़ा थिया आहिनि ऐं इलाही सारा त ईअं ई
ॾेखारियां मां तव्हांखे त हीअ हिन में फाटी था पवनि पाणी, अलाए त पखी था खाई वञनि, ख़बर न आहे। बहरहाल हीअ बि ॾिसो हिकिड़ो हिते बिल्कुलु फाटो पियो आहे। हीअ हिकिड़ो ॾाढो पटियो अथमि, हेठि वञी हिनखे कटे ॾिसंदमि। हिन में बि क्रैक पवणु शुरू थी वियो आहे, या त ओवर राइप थी विया आहिनि, अलाए ॼाणे। हीअ मुंहिंजी प्यारी निम, हीअ मुंहिंजे घर जो हेठि सीन, ऐं ॿाहिरि प्लांट्स में ॾाढा गुल थिया आहिनि, हमेशह हूंदा आहिनि। सियारो हुजे ऊन्हारो हुजे, हिन में गुल आहिनि ई आहिनि हर वक़्तु। सो हाणे हलूं था वापसि। हीअ हिकिड़ी शइ मां पहिरियों बि शेयर कई आहे, डस्ट पइजी विया हिन ते बि इलाही। मूंखे ॾाढो वणंदो आहे, बेतहाशा वणंदो आहे। इहो मुंहिंजो ठहियलु आहे, इन जी वीडियो बि मौजूदु अथव, अगरि ठाहिणु चाहियो त। प्लास्टिक बॉटल क्राफ्ट्स जे नाले सां मुंहिंजो हिकिड़ो आहे प्लेलिस्ट। हीअ ॾेखारियां तव्हांखे, हीअ बि मूं हिकिड़ी किताब मां ई भरियो आहे, समर सीनरी, ऐं हीअ ऑटम, हीअ स्प्रिंग सभिनी खां वधीक कलरफुल, ऐं हीअ विंटर सभिनी खां वधीक फिटल। रुगो अछो अछो ई आहे, वण गंजा ऐं बर्फ़ ऐं थधि हर पासे। ज़ाहिर आहे हीअ ॿाहिरि मुल्कनि जा मैगज़ीन आहिनि त हू हिन में बर्फ़ घणी था ॾेखारिनि। सो हलूं था हेठि। सो माशाअल्लाह हेतिरा ॾाढो दाणा निकिता अथसि, ऐं मां एॾी ख़ुशि थी थियां, एॾी एक्साइटेड थी थियां त मां पाण पंहिंजे हथ सां मथां टेरिस तां बि इहो पटियो, न त हेठि किरी पवंदा आहिनि, उहे पोइ फाटी पवंदा आहिनि। ऐं राति जे लाइ मूं चिकन हिते पाणी में विझाए रखियो आहे। हॾियुनि वारो हिकिड़ो मां हिसो ठाहियो, हिन जी यखनी कढंदमि, ऐं जेको बि हिन मां गोश्त लहंदो उहो सो पचाईंदमि राति जो यखनी पुलाउ। ऐं इन पुलाउ में लाज़मी मटर पवंदा, सुराण मटर छिले थी पई, ऐं पटाटा पवंदा। त इहो असांजी राति जी मानी आहे। हाणे वेंदमि मां ॿाहिरिनि प्लांट्स खे पाणी ॾियणु। मंझंदि जो हिते उस आई त इलाही देरि मां हिते वेही पंहिंजा पेर गरम कंदी रहियमि। अॼु मुंहिंजा पेर गरम न थिया आहिनि, हालांकि मां सॼो ॾींहुं सॉक्स न लाथा, ऐं हवा एॾी हलंदी रही आहे, रोज़ानो पन किरंदा आहिनि, पर अॼु थोरी मिटी बि वधीक आई आहे हवा में। सो हाणे मां हिननि प्लांट्स खे ॾींदमि पाणी। हालांकि हिननि खे वॉश करण जी ज़रूरत पइजी वई आहे वीचारनि खे, छो त हिननि जे मथां इलाही डस्ट आयल आहे। पर हाणे थधि में मूंखां इहो पुॼे नथो, केरु विझंदो हथ। जेके ज़रूरी कमकार जे लाइ वज़ू थो कजे, जीअं मां अॼु सुबुह वॉक ते मां पाए वई हुअमि सॉक्स, त मां मंझंदि जो निमाज़ जे लाइ उहे लाथा, त हाणे उहा मजबूरी आहे, उहो करिणो आहे। त बाक़ी हाणे हिननि खे धोइण पोइण जो कमु त हाणे मूंखां हिन महिल सफ़ा न थींदो, अञा बि थधी हवा थी लॻे, यकीन कयो एॾी त मां ॾकी ॾकी ॾींहुं गुज़ारियो आहे। सो हाणे हिननि खे पाणी ॾियां, उनखां पोइ वरी अंदरि वञी राति जी मानी जी तयारी कंदमि। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं राति जी मानी जी तयारी शुरू थी थिए। हमेशह वांगुरु सुराण बसर कटे चुकी आहे, ऐं देगड़ी में बि उन ई रखिया आहिनि। हिते मां चिकन बॉइल करण लाइ रखियो आहे, ऐं इहा रेसिपी मुंहिंजी चिकन यखनी पुलाउ जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते आहे। प्लेलिस्ट अगरि तव्हां चेक कयो, चिकन रेसिपीज़ या राइस रेसिपीज़, उन ॿिन्ही में मिली वेंदव। ऐं उन में मां मटर न विधा आहिनि, पर हिन में मां अॼु मटर बि विझंदमि, छो त पीज़ जो सीज़न हुजे ऐं पीज़ न खाइजनि त इहो असांजे लाइ पॉसिबल न हूंदो आहे। सो असांजे घर में मां त ख़ासि तौर ते बहाना ॻोल्हींदी आहियां त कंहिं न कंहिं तरह सां जेको आहे पीज़ विझां मां खाधे में। सो अॼु यखनी पुलाउ में मटर बि पवंदा, पटाटो त लाज़मी विझंदा आहियूं। असां चवंदा आहियूं, असांजे घर में आम तौर ते चयो वेंदो आहे त पटाटनि खां सवाइ बिरयानी या पुलाउ ॼण त यतीम हूंदो आहे। सो असां यतीम पुलाउ या यतीम बिरयानी न खाईंदा आहियूं, त पर अॼु हिन में एडिशन आहे, एक्स्ट्रा मटर बि पवंदा। सो ॾाढो हिन जो टेस्ट तमामु मज़ेदार थींदो आहे। टाइम थियो आहे अॼु जी टिप जो, टिप ऑफ द डे। अक्सर कुझु बि कमु कंदे हथनि में स्मेल थी वेंदी आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे तेलनि जी, जीअं घासलेट आहे, फिनिश स्प्रे कंदे, या पेट्रोल आहे, या अहिड़े क़िस्म जे कंहिं बि तेल जी जेका धप हथनि में थी वञे ऐं न निकिरे, त उनखे ख़तमु करण जे लाइ सरह जो तेल, मस्टर्ड ऑयल खणी हथनि ते चङी तरह सां काफ़ी देरि ताईं रगड़ियो, ऐं उनखां पोइ उनखे साबुण सां हथनि खे धोई छॾियो, त उहा जहिड़े बि क़िस्म जी स्मेल हूंदी, केतिरी बि स्ट्रॉन्ग हूंदी, उहा ख़तमु थी वेंदी। इहो मुंहिंजो आज़मायल आहे बार बार। अक्सर ईअं थींदो रहंदो आहे, हथनि ते कुझु न कुझु लॻी वेंदो आहे, त असांजो लाहिण जो इहो ई तरीक़ो आहे। सो सरह जो तेल, मस्टर्ड ऑयल हिकिड़ी बहितरीनु शइ आहे।
ऐं घर में लाज़मी मौजूदु हुजणु घुरिजे। उन जा ॿिया बि खोड़ सारा इस्तेमाल आहिनि, पर अॼु जी टिप में इहा सरह जे तेल जी इहा हिकिड़ी टिप आहे, तव्हांखे यकीनन पसंदि ईंदी। आज़माए ॾिसिजो, या मुंहिंजी आज़मायल आहे। हाणे ॻाल्हायूं था अॼु जी चङी ॻाल्हि जे बारे में। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खां कंहिं पुछियो त इंसान जी क़ीमत कीअं कजे, यानी शयुनि जी क़ीमत त असांखे पैसनि मां थी ख़बर पए, शइ जी वैल्यू पैसनि मां थी ख़बर पए, त काई लखनि जी आहे, करोड़नि जी आहे, हज़ारनि जी आहे, पर इंसान जी कीअं वैल्यू ख़बर पए, त इंसान केतिरो क़ीमती आहे। हज़रत अली जिन फरमायो त जेको इंसान जेतिरो ज़िम्मेदार आहे उहो ओतिरो क़ीमती आहे। यानी केॾी वॾी ॻाल्हि आहे त सभिनी इंसाननि में अनमोल बेबहा अमुल इंसान उहो आहे जेको ज़िम्मेदार आहे, ऐं जेको गैर ज़िम्मेदार आहे, लापरवाह आहे, उहो उनजी का क़ीमत न आहे, उनजी का हैसियत, उनजी का वैल्यू न आहे। त इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। ऐं ज़िम्मेदारी सां छा मुराद आहे? ज़िम्मेदारी किथे ॾेखारणी आहे? पंहिंजे घर में, पंहिंजी फैमिली में, पंहिंजे रवैयनि में, पंहिंजे कम में, तव्हांजी ऑफिस आहे, किथे बि तव्हां जॉब कयो था, तव्हां स्टूडेंट आहियो, किथे तालीम हासिलु कयो था, ज़िम्मेदारी सां जेको पंहिंजी निभाईंदो, जेका बि ड्यूटी आहे, जेको बि फ़र्ज़ु आहे, उहो इंसानु क़ीमती आहे। मां आहे त जेकॾहिं उहा पंहिंजो पूरी तवजा पूरो ज़िम्मो खणे थी ॿारनि जी परवरिश जो, पालना जो, तरबियत जो, त उहा मां ओतिरी क़ीमती आहे जेतिरो घणो उहा ज़िम्मेदारी महसूसु कंदी ऐं उन सां निभाईंदी। त ईअं जेको इंसानु जिते बि आहे, उहा कंहिं बि क़िस्म जी का बि ज़िम्मेदारी निभाए थो, पंहिंजो फ़र्ज़ु सम्झे थो, ऐं सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती मामलनि में न, क़ौमी मामलनि में, पंहिंजे दीनी मामलनि में, पंहिंजे मुआशरती मामलनि में, हर तरह सां जेको ज़िम्मेदार इंसानु आहे, मिसाल फ़साद नथो फैलाए, ॿिए जे प्रॉपर्टी खे, कंहिंजे माल मिल्कियत खे नुक़सानु नथो पहुचाए, या रिश्वत नथो वठे, कोई घपलो नथो करे, गबन को फ्रॉड नथो करे, इहे मुआशी ऐं क़ौमी ऐं वॾे लेवल जा मसइला आहिनि। ऐं ज़ाती त थी विया पंहिंजी ज़ात ताईं महदूद। त कंहिं बि लिहाज़ खां जेको इंसानु ज़िम्मेदारी महसूसु करे थो, उहो इंसानु सभिनी खां वधीक क़ीमती आहे, उहो वधीक अमुल आहे। ठीकु आहे न। ऐं मां हिन 2-3 मिंटनि में, हिन थोरी देरि में मां हिन खे मौज़ूअ खे चङी तरह सां शायदि सम्झाए बि नथी सघां, ऐं पॉसिबल ई न आहे, छो त इन कॉल जी, इन फ़रमान जी तशरीह करणु, इन खे सम्झाइणु ऐं माण्हुनि जे दिलनि ताईं उनखे पुॼाइणु हिकिड़ो तमामु ॾुखियो ऐं मुश्किल कमु आहे। सो हर लफ़्ज़ जेको अमुल आहे इन्हनि हस्तियुनि जो, त इंसान जी क़ीमत इहा ई आहे। अनमोल अमुल इंसानु उहो आहे जेको ज़िम्मेदार आहे। सो पंहिंजी ज़िम्मेदारी महसूसु कयो, तव्हां जिते बि आहियो, जिते बि कमु कयो था, कहिड़ो बि तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांजे मथां ॻाल्हियूं जेके बि अमल लागू थियनि था, उन्हनि खे ज़िम्मेदारी सां पूरो कयो, त तव्हां सभिनी खां वधीक अमुल इंसानु आहियो। हाणे तव्हां त पाण ते आहे त पंहिंजो मुल्ह तव्हां केतिरो था कयो। छा तव्हां सफ़ा बेमुल आहियो, या तव्हां अनमोल आहियो, अमुल आहियो? ठीकु आहे। अमुल ऐं बेमुल जी माना त साॻी थी थिए, पर लफ़्ज़नि में फ़र्क़ु आहे। यानी अमुल जो मतिलबु आहे जंहिंजी का क़ीमत ॾेई न सघिजे, एॾी क़ीमत जो अदा ई न करे सघिजे। अनमोल, जंहिंजो को मोल ई न करे सघिजे। ठीकु आहे। एॾो महांगो, एॾो क़ीमती। सो उहो असां ते पाण ते आहे त असां छा था साबित कयूं, त असां केतिरा अमुल आहियूं, या असां सफ़ा के वयल आहियूं, असांजी का हैसियत ई न आहे, का असांजी इज़त ई न आहे, को असांजो मुल ई न आहे। ठीकु आहे। सो इहो असां ते पाण ते डिपेंड थो करे, त महिरबानी करे साबित कयो त तव्हां पाण केतिरे पाणी में आहियो, तव्हां पाण खे केतिरी वैल्यू ॾियो था। ठीकु आहे। सो अॼु जी इन ॻाल्हि सां, इन चङी ॻाल्हि सां, इन व्लॉग जी जेका आहे जो इख़्तिताम कयूं था। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वरी तव्हां सां मिलंदासीं। ऐं जेको बि कचो फिको हाल हाज़िर हुयो अॼु, उहो तव्हां पिरिनि जे अॻियां मां पेश कयो आहे। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो, ऐं शायदि कुझु घणो मां शो न करे सघी आहियां, पर जेको बि आहे, जेको हाल हाज़िर आहे, उहो तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। ठीकु आहे। सो हाणे मोकिलायूं था मुंहिंजी तरफ़ां ॾाढी सारियूं दुआऊं, ॾाढो सारो प्यार, ख़ुशि जो, आबाद जो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं सुभाणे वारे व्लॉग में।